में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। जय झूलेलाल, सतनाम साखी। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे दली राजरा मां। प्रेम प्रकाश मंडल जयपुर मां छत्तीसगढ़ प्रवास मां पधारियल चौथा पीधाश्वर संत श्री भगत प्रकाश जी महाराज जो मंगल ॾींहुं 9 फरवरी जो दली राजरा में पंहिंजी मंडलीअ सां गॾु आगमन थियो, जंहिंमें युवाउनि ने बाइक रैली कढी करे पुराणे बाज़ार खां गुरु नानक स्कूल ते स्वागत कयो। गुरु नानक स्कूल मां साईं जन खे खुली जीप में विहारे करे महिलाउनि, ॿारनि ऐं युवाउनि द्वारा सिंधु भवन ते उत्साहपूर्वक रैली कढी वई। साम्हूं घुड़सवार उन्हनि जी अॻवानी कंदा हुआ, झंडा फहराईंदा हुआ हलंदा हुआ। सिंधु भवन में स्वागत पुष्प माला अर्पण करे चांहि नाश्ते खां पोइ शाम जो साईं जन जे सत्संग जो सिंधु भवन मैदान में आरंभ हुयो। उते साईं जन टेऊंराम वाटिका जो निर्माण कयो हुयो, जिते साईं जी मूर्ति रंगोलीअ जे रूप में ठाही वई हुई, जेकी ही अत्यंत ही आकर्षक हुई। उते साईं टेऊंराम द्वार जो भी निर्माण कयो वियो, जेको ॾिसंदे ही अत्यंत आनंद जो अनुभव कराए पियो। जयपुर मां आयल संतनि जी मंडलियुनि जे द्वारा पहिरियों सत्संग कयो वियो। उन खां पोइ श्री भगत प्रकाश जी सभई श्रद्धालुअनि खे महत्वपूर्ण संदेश ॾिनो, जेको जीवन में उतारे करे सभई पंहिंजे जीवन खे सफल ठाहे सघंदा आहिनि। सत्संग खां पोइ ॿारनि द्वारा नाटक नृत्य जो प्रस्तुत कयो वियो हुयो। उन खां पोइ हुन नाटक में इहो ॿुधायो वियो हुयो कि संत टेऊंराम जी हिकु सूखे में छंडो लॻाए करे उनखे पाणीअ सां लबालब भरे छॾंदा आहिनि। ॿारनि चयो, साईं तुंहिंजो झंडो झूले ते झंडे लहरा लहरा कर नृत्य पेश कयो। ॿारनि में मीत गर्व तलरेजा, मोक्षा, प्रिंसी, उदासी, हितेश, हिमांशु, हिमांशी, साहनी, पीयूष, मान्या, खुश कार्डा ॿार शामिल हुया, जंहिंखे श्रीमती साक्षी खटवानी ऐं सिमरन तलरेजा द्वारा निर्देशित कयो वियो हुयो। साईं जन जे द्वारा सभिनीनि खे पुरस्कार सम्मानित कयो वियो। सत्संग जे आख़िरीअ में फूलनि जी होली खेॾी वई ऐं सभई भक्तजन नची ॻाई करे उत्साह सां आनंद वरितो। सत्संग खां पोइ श्रद्धालु ने प्रसाद ग्रहण कयो। इन ई तरह सां प्रेम प्रकाश मंडली जयपुर भगत प्रकाश साईं जन दिल्ली राजरा में भव्य स्वागत कार्यक्रम ऐं सत्संग कार्यक्रम पूर्ण थियो हो, जंहिंसां दिल्ली राजरा जा पूज्य पंचायत अध्यक्ष गुलाब राय कुकरेजा ऐं सभई सदस्य सां गॾु मिली करे महिला मंडल देवी पंजवानी ऐं भारतीय सिंधु सभा अध्यक्ष साक्षी खटवानी पूरी मंडलीअ सां गॾु कार्यक्रम में उत्साहपूर्वक सहयोग ऐं सहभागिता ॾिनी। प्रेम प्रकाश मंडल पंहिंजे अध्यक्ष बख्शा कार्डा सां गॾु उत्साह सां शामिल थियो। पूरे कार्यक्रम जो संचालन ऐं संपादन आयोजक गुरमुख सहानी, कोमल सहानी, सुरेश सहानी, कृष्णा सहानी ऐं परिवार द्वारा कयो वियो। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे ही चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल, सतनाम साखी।